ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा जे विच में वेठी आहियां। निराकार बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे मन बुद्धि सां हिकदमि हल्का थी वञो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था सदा स्मृति स्वरूप तव्हांखे ख़ुदा स्मृति रहंदी आहे न। तव्हां कंहिंजा ॿार आहियो, हाणे हिन समय कहिड़ो कहिड़ो संबंध तव्हां निभायो था। भई पहिरियों बचपन में स्मृति धीरे धीरे जीअं माँ बाप जी पहचान थींदी आहे, भई मुंहिंजे माँ बाप आहे, भाउ भेण, इहे मुंहिंजे इहे संबंधी, त ऑटोमेटिकली यादि रहंदो आहे न। घड़ी घड़ी यादि थोरी करिणो पवंदो। पोइ वॾा थियनि, टीचर, स्कूल, फ्रेंड्स आदि, पोइ शादी खां पोइ जेका संबंधी आहिनि, धीरे धीरे आत्मा जा संबंध वधंदा वेंदा आहिनि। त आत्मा खे यादि रहंदो आहे न कि मुंहिंजा ये संबंधी आहिनि। हाणे असांजो असली संबंधी जंहिंखे असां चऊं था तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, उन संबंधी खे तव्हां सॼो ॾींहुं केसि ताईं यादि रखंदा, केतिरो यादि रखंदा आहियो। भई उहो बि असांजो माता पिता आहियो, असां बि असांजो सर्व संबंध जॾहिं चऊं था सर्व संबंध तुंहिंजे सां निभायूं, ऐं दुख जे समय उहो ई कमु अचण वारो आहे, असांखे उहो ई शक्तियूं गुण ज्ञान ॾियण वारो आहे। त हुन सचे संबंधी अविनाशी संबंधी खे केतिरो तव्हां सॼो ॾींहुं स्मृति में था रखो, केतिरो तव्हांखे यादि अथव। अगरि तव्हांखां पुछे तव्हांजा माउ पीउ केरु आहिनि त जल्दी सां शरीर जी देहदारियुनि जी यादि अची वेंदी, भई इहे असांजा माउ पीउ आहिनि। लेकिन तव्हां त भक्ति में चईंदा आहियो तूं माता पिता सां बालक थींदा, त उहो परमात्मा तव्हांखे पंहिंजो माता पिता जे रूप में छो न यादि ईंदा। छो जे असां इहो सम्झो ई न आहे न कि मां आत्मा ऐं इहो शरीर अलॻि आहे। भई असां हिकु न आहियूं, असां ॿ आहियूं। त सदा कोई बि पुछे तव्हांजा माउ पीउ केरु आहिनि त चओ मां आत्मा जो माता पिता परमात्मा आहे ऐं शरीर जा माता पिता अलॻि आहे। त ॿ माउ पीउ थी विया न तव्हांखे। आत्मा जो दुख दूर करण वारो उहो परमात्मा मुंहिंजो माता पिता आहे। मां आत्मा खे कोई बि मन में कोई ॻाल्हि हूंदी आहे उनखे ॿुधाइण लाइ उहो मां परमात्मा सां ॻाल्हाईंदी आहियां। ऐं देह जी कोई बि ॻाल्हि, जे देह जे लाइ रोटी पाणी कपिड़ो आदि खपे, पढ़ाई आदि जे लाइ स्कूल आदि किताब आदि माउ पीउ वठी ॾेई सघंदो, लेकिन उहो पढ़ाई तव्हांजी बुद्धि में वेही उहो सम्झ केरु ॾींदो आहे, परमात्मा। त देहधारी माउ पीउ तव्हांखे रोटी पाणी सभु ॾेई सघंदा आहिनि, लेकिन हुन रोटी पाणी घर संपत्ति मां सुख जी वासना कीअं वठां, मां हुनखे सुख जे लाइ यूज़ कीअं करां, उहो तरीक़ो परमात्मा पीउ ॿुधाए सघंदो आहे तव्हांखे। तव्हां वटि किताब अॼु ॾिसो ॿारनि वटि सुठे स्कूल में पढ़नि था, माउ पीउ सोचनि था सुठे स्कूल में वेंदो सुठो थींदो, पर पैसा ॿारु पढ़े नथो। छो जो हुन अविनाशी परमात्मा माउ पीउ खे त तव्हां यादि ई नथा करो निराकार रूप में, इहे सम्झी करे कि मुंहिंजे आत्मा जो पीउ परमात्मा आहे। त उनखे यादि करे असां पढ़ाई पढ़ूं त उहो असांखे सम्झण जी शक्ति ॾींदो आहे, ताकी असां जेको बि पढ़ूं उहो असांजी बुद्धि में वेहे। सिर्फ़ु स्कूल में विहारणु ही उहो कमु न आहे माउ पीउ जो, उहो त देहदारी माउ पीउनि जो आहे। लेकिन स्कूल में बि सुठी रीति पढ़ाई, मन बुद्धि हुन में लॻल रहे, हुनजे लाइ परमात्मा खे निराकार रूप में यादि ज़रूरु करिणो। त बाबा चए थो ॿारनि खे बि सेखारियो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे असां हिते ब्रकुटी जे विच में मां आत्मा निराकार वेठी आहियां ऐं मुंहिंजो निराकार आत्मा जो पीउ परमात्मा आहे। त जॾहिं बि असां पढ़ूं था या कुझु बि कमु करूं था
त उन परमात्मा सां गॾु करो, हुनखे यादि करो। हुनखे यादि करे जॾहिं ॿार पढ़ंदो आहे या कोई बि तव्हां कमु करो था या जीवन में कंहिंसां बि संबंध निभाए था, कोई बि ॻाल्हि अचे थी त उहो सम्झी मदद कंदो आहे, चाहे पढ़ाई में, चाहे धंधे दौरी में, चाहे गृहस्थी में या कहिड़े बि कम में। जंहिंजे करे तव्हां यादि रखिजो, असां ॿ आहियूं, आत्मा ऐं शरीर, ऐं मुंहिंजा माउ पीउ बि ॿ आहिनि। देहदारी माउ पीउ सदा साथ न निभाए सघंदा आहिनि। देहदारी माउ पीउ माण्हू वॾो थींदो, शादी कंदो, ॿिए घर हली वेंदो आहे त पुराणा माउ पीउ त साथ छोड़े छॾींदा आहिनि। कॾहिं शरीर बि छॾे छॾींदा आहिनि, कॾहिं माण्हू ॿाहिरि बि हली वेंदा आहिनि, त देहदारी माउ पीउ त सदा न रहंदा आहिनि। लेकिन तव्हांजी आत्मा जो परमात्मा माउ पीउ तव्हां सां गॾु सदा ई रही सघंदो। तव्हां काॾे बि वञो, चाहे हिकु घर छॾे ॿियो घर था वञो, देश छॾे ॿियो देश था छॾे करे वञो, चाहे हिकु शहर छॾे करे ॿियो शहर था वञो, लेकिन अविनाशी माउ पीउ परमात्मा सां गॾु रहे। त अॼु बाबा असांखे चए थो सदा इहा स्मृति में रखो, सिर्फ़ु ईअं न सुबुह शाम भॻवान जो नाम वठो, लेकिन भॻवानु केरु आहे, मुंहिंजी आत्मा जो पीउ, मूंखे हुनखे यादि करिणो, हुनजे लाइ अलॻि समय कढण जी ज़रूरत आहे। तव्हांखे पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाइणो हूंदो आहे, मिलणो हूंदो आहे, त तव्हां जॾहिं चाहे मिली सघंदा आहियो न, तव्हांजी बुद्धि में यादि रहंदो अथव न। ईअं असांखे बि पंहिंजे अविनाशी माउ पीउ जे लाइ सिर्फ़ु सुबुह शाम समय न कढणो, हुनखे सदा पाण सां गॾु रखणो। मन में कोई बि ॻाल्हि आहे, आत्मा खे दुख थो थिए, परेशानी थी थिए, छो जो दुख सुख आत्मा ई भोगदी आहे, शरीर न। शरीर खे चोट लॻे थी, हुन चोट जो दुख बि आत्मा भोगदी आहे, न आत्मा खे ॾींदी आहे। थींदी आहे न आत्मा, मुंहिंजी टंग में सूर थो थिए, मुंहिंजो चऊं था त मुंहिंजो त ॿी ॻाल्हि थी वई न, ॿी चीज़ थी वई न। मूंखे ॾाढो सूर थो थिए, मुंहिंजे टंग में सूर, त मूंखे ॾाढो दर्द थो महसूसु थिए, त महसूसु केरु थी करे, हुन सूर खे महसूसु केरु थी करे, आत्मा। तो अगरि शरीर कोई छॾे छॾे, माण्हू जेसिताईं चई न तड़पी तड़पी शरीर छॾी, छो जो जेसिताईं आत्मा हुन शरीर में हुई तेसिताईं हुन चोट खे उहो सहन करे न पई सघे, त तड़पे बि कि मूंखे सूर थो थिए, सूर थो थिए, त आत्मा जेसिताईं सहन करे सघे पई तेसिताईं हुन में हुई। जीअं ई हुनखां सहन न पियो थिए त आत्मा शरीर छॾे छॾे। त जेसिताईं आत्मा हुई तेसिताईं केरु पई सहन करे, केरु बि हुनजी भोग न भोगे, आत्मा बि भोगे, शरीर न भोगदो आहे, शरीर द्वारा आत्मा भोगदी आहे। त बाबा चए थो त अगरि आत्मा खे हाणे खां ई असांखे अभ्यास हूंदो न, असां अभ्यास विझंदासीं कि मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा मुंहिंजो असली बाप आहे। आत्मा खे जेको दुख थिए थो हुनखे दुख जी पीड़ा खे घटि करण जी शक्ति, ख़तमु करण जी शक्ति हुन में आहे। अॼु मां पिछले जन्मनि जे हिसाब किताब जे अनुसार असांजे जीवन में कोई बि दुख परेशानी अचे थो त उनखे बि कट करण जी, ख़तमु करण जी शक्ति परमात्मा में आहे। त असांखे हुनखे निराकार रूप में यादि करिणो आहे। त भक्ति में त माण्हू छा कंदा आहिनि, हुनजी महिमा कंदा आहिनि। अॼु तव्हां पंहिंजे माउ पीउ जी सिर्फ़ु महिमा ई कंदव छा, हुन सां ॻाल्हाईंदव, राय सलाह वठंदव, कोई ॻाल्हि हूंदी त ईअं असांजो उहो पीउ आहे न, सिर्फ़ु सॼो ॾींहुं हुनजी महिमा थोरी ॻाइणियूं आहिनि, सॼो ॾींहुं हुनजे नाम जा पाठ या जाप थोरी जपणा आहिनि, सॼो ॾींहुं हुनजे नाम जी आरतियूं थोरी करणियूं आहिनि। हुन सां ॻाल्हायो, कीअं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी हुनखे निराकार रूप में यादि करे, मन में पंहिंजे पाण सां न ॻाल्हायो, उनखे यादि करे ॻाल्हायो। त ॾिसो तव्हांखे कोई न कोई उपाय ज़रूरु तव्हांजे मन बुद्धि में ईंदो, हिन ॻाल्हि में ईअं करो, उनजी शक्ति सां तव्हांजो दुख ज़रूरु दूरि थींदो। त बाबा चए थो कि हाणे पंहिंजे अविनाशी संबंधी खे यादि करो। माण्हुनि खे पंहिंजा ॿार यादि आहिनि, चओ तव्हांजा केतिरा ॿार थींदा, कंहिंजो 1 2 3, लेकिन तव्हां चओ था सर्व संबंध तुझ सां निभायूं,
त हिकु अथव त चओ असांजा ॿ ॿार आहिनि, ॿ अथव त चओ असांजा टे ॿार आहिनि, टे अथव त चओ असांजा चार ॿार आहिनि। हिकु परमात्मा खे बि ॿार जे रूप में यादि करो न, जॾहिं सर्व संबंध निभाइणा आहिनि त उहे माता पिता बि आहे, त सर्व संबंध में त ॿार बि थी वियो। त अगरि उन परमात्मा खे पंहिंजो ॿार ठही करे हलंदव, जॾहिं बि कोई ॻाल्हि हूंदी, ॿार खे जंहिं कम में यादि कबो उन परमात्मा खे ॿार जे रूप में यादि कंदव त उहो तव्हांजी सदा ई मदद करण लाइ तयारु हूंदो। ऐं उहो ॿार त असांखां कुझु वठंदो बि न आहे, या हुनजे नाम ते भोग बि लॻायो त बि उहो खाईंदो न। पर परमात्मा खे असांखे भोग छो लॻाइणो खपे? छो जी अलाए कहिड़े धन सां पैसो अचे थो, अलाए किथां कीअं कहिड़े मन सां तव्हां रोटी था ठाहियो, त परमात्मा जी यादि में अगरि असां भोग लॻाईंदासीं त हुन भोजन में शुद्धि थी वेंदी, हुन में शक्ति भरिजी वेंदी। ऐं हुन भोजन खे परमात्मा जी यादि में खायो त शक्ति बि ईंदी, आत्मा ऐं शरीर खे। त बाबा चए थो मूंखे पंहिंजो बालक बि ठाहियो अथव, जेका तव्हांजा जेतिरा बि ॿार अथव, हिकु ज्यादा वधाए करे चइजो असांजे एतिरा ॿार आहिनि, हिकु असांजो परमात्मा बि ॿार आहे। परमात्मा चओ, गुरू चओ, या तव्हां कृष्ण जे रूप में भॻवान खे था मञो या हुनखे चओ, पर आहे त निराकार न। कृष्ण तव्हांजो ॿार थोरी थी सघंदो, उहो त पंहिंजी माउ पीउ जो ॿार हूंदो। न ई असां कृष्ण जा ॿार थी सघंदा आहियूं, न ई असां देवी देवताउनि जा ॿार थी सघंदा आहियूं। असां त सभई परमात्मा जा ॿार आहिनि। परमात्मा असांजो ॿार थी सघंदो, लेकिन कृष्ण राधे देवी देवता कोई इहे थोरी असांजा ॿार थी सघंदा आहिनि। त निराकार रूप में यादि करणो खपे। ईअं ई बाबा खे माण्हू, भॻवान खे माण्हू, ॿिया ॿिया संबंध बि सर्व संबंध में सभु अची विया न। त हाणे आत्मा जो माउ पीउ उहो आहे, आत्मा जो ॿार बि उहो आहे, आत्मा जो साजन बि उहो आहे, आत्मा जो दोस्त बि उहो आहे, आत्मा जो टीचर बि उहो आहे, आत्मा जो सचो सतगुरु बि उहो ई आहे। माण्हू देहधारी गुरू करे वेठा आहिनि, लेकिन आत्मा जो सचो सतगुरु, सच राह ॿुधाइण वारो परमात्मा सतगुरु जो सदा ई असां सां गॾु रहंदो। अॼु अगरि कंहिंजी गुरू शरीर छॾे छॾियईं त उन्हनि जो गुरू हली वियो न, लेकिन परमात्मा सतगुरु असां आत्माउनि जो जेको सचो सतगुरु आहे उहो असां सां सदा ई रहंदो आहे। हुन परमात्मा सतगुरु में एतिरी शक्ति आहे कि असांजे जन्म जन्मांतर जे पापनि खे उहो भस्म करे सघंदो आहे। असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾेई सघंदो। ॾिसो, अगरि तव्हां सचे दिलि सां सोचो, अञा ताईं कंहिं गुरू कंहिंखे मुक्ति ॾियारी आहे? कंहिं गुरू, कोई गुरू बि मुक्ति में न वञी सघंदो आहे। बसि चईंदा आहिनि फलानो वियो। अगरि कोई गुरू मुक्ति खे या मोक्ष खे प्राप्त करे थो, उहो त माण्हू उन्हनि जी वरसियूं छो थो मनाए? अगरि आत्मा मुक्ति प्राप्त कई, मोक्ष थी वियो, मिली वियो हुनखे, मतिलबु आत्मा जो अस्तित्व ई ख़तमु थी वियो। पोइ त हुन आत्मा जे बारे में दुनिया खे कुझु यादि ई न करणो खपे। जेकी चीज़ ख़तमु थी वई हुनखे छा यादि कनि? लेकिन आत्मा कॾहिं ख़तमु न थींदी आहे। अॼु जेका बि देहधारी गुरू शरीर छॾियो अथनि, उहो हिन ई दुनिया में पंहिंजो जेको उन्हनि मथपंट स्थापन कयो आहे न, हुनजी वृद्धि करण लाइ उन ॿियो जन्म वठी करे हुन ई सत्संगनि में वञी करे पंहिंजी हुनजी वृद्धि था करनि। कोई बि देहधारी गुरू तव्हांखे मुक्ति न ॾियारे सघंदो। छो जी आत्मा खे मुक्ति ॾियाराइणी आहे न। आत्मा जो सचो सतगुरु परमात्मा आहे, त परमात्मा ई हुनखे मुक्ति ऐं जीवन मुक्ति जो वरसो ॾेई सघंदो न। मोक्ष त कंहिंखे मिलंदो न आहे। बाक़ी मुक्ति अर्थात शांति जा धाम में ज़्यादा समय रहण। त अगरि तव्हां चाहींदा आहियो मां हुन शांति जी दुनिया में ज़्यादा समय रहां, थोरो समय हिन सृष्टि ते अचां, त हुनजो वरसो बि हुन शांति धाम में रहण, ज़्यादा समय रहण जी परमिशन बि असांखे परमात्मा सतगुरू ई ॾींदो। उहो ई वरसो ॾेई सघंदो आहे।
अॼु कोई चाहे कि मां सदा मथे रहां त उहो वञी न सघंदो जेसिताईं हुन परमात्मा खां वरसो न वरितो हुजे। बाबा जी ऐं कंहिंखे अगरि स्वर्ग जो सुख खपनि, बसि चवनि था फलानो स्वर्गवासी थी वियो। ॾिसो अगरि छो कि स्वर्ग नर्क हिन ई धरती ते हूंदो आहे न, मथे किथे हूंदो स्वर्ग, मथे थोरी शरीर हूंदा आहिनि। जॾहिं कृष्ण जो जन्म स्थान हिते ई ॾेखारींदा आहिनि, राम जो जन्म स्थान हिते ई ॾेखारींदा आहिनि, राधे जो जन्म स्थान हिते ई ॾेखारींदा आहिनि। हिते ई लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जा जनम ॾींहं मल्हाईंदा आहिनि। कृष्ण जा लक्ष्मी नारायण जो ई बचपन राधे कृष्ण आहे, इहो बि माण्हुनि खे न पतो आहे। त स्वर्ग मथे न हूंदो, हिते ई हूंदो। त स्वर्ग जहिड़ी दुनिया में वञण जे लाइ पहिरियों परमात्मा खां वरसो त वठिणो पवंदो, छो जी स्वर्ग जी स्थापना परमात्मा ई कंदो। इहो बाबा चए थो स्वर्ग में त माण्हू तॾहिं वेंदो जॾहिं हिन सृष्टि ते स्वर्ग हूंदो, हिन समय त नर्क आहे। त इहे जेको माण्हू लिखनि था न कि फलानो स्वर्गवासी थी वियो, इहे ग़लति था लिखनि। अगरि स्वर्ग में वियो त तव्हांखे ख़ुशि थियणो खपे न। अगरि स्वर्ग में हली वियो त तव्हां नर्क में हुननि जी वर्सियूं, हुननि जो श्राद्ध छो था मल्हायो? उहो त मल्हाइणो न खपे न। स्वर्ग में वियो असां, मतिलबु असां नर्क में आहियूं, त नर्कवासी ऐं स्वर्गवासियुनि जो त कोई संबंध ई न रहियो। पोइ माण्हू त जेका इहे श्राद्ध वर्सियूं मल्हाइनि त इहे त न मल्हाइणी खपे न। त असांखे बाबा चए थो तव्हां बिना सम्झे सभु कुझु करो था, अर्थ नथा सम्झो। त हाणे मां तव्हांखे सभिनि जो अर्थ सम्झाइण वञा कि कोई सम्झाइण लाइ आयो आहे कि कोई बि आत्मा न त मथे वञी सघंदी आहे न स्वर्ग में वञी सघंदी आहे। जेसिताईं उहा आत्मा मूंखां वरसो न वठंदी, मूंसां न मिलंदी, तेसिताईं कोई बि मथे बि न वञी सघंदो ऐं स्वर्ग में बि न वञी सघंदो। त भले ई हाणे माण्हुनि खे नथो पतो लॻे, धीरे धीरे पतो लॻे थो। अंत ताईं सभी विश्व जी सर्व आत्मायूं, सभु धर्म वारी आत्मायूं इहे मञदियूं कि हा असांजो पीउ इहो ई निराकार आहे, तॾहिं सृष्टि स्वर्ग थी वेंदी, पोइ सृष्टि जो परिवर्तन थी वेंदो ऐं असां सभी आत्मायूं मुक्ति धाम में हलंदासीं। पहिरियों पहिरियों सभी आत्मायूं मच्छरनि सां दृश्य मथे वेंदियूं, उल्टे वृक्ष जीअं असां मथे रहंदासीं, उन खां पोइ पंहिंजे पंहिंजे समय ते हे थींदासीं। त बाबा चए थो मां तव्हांजो सचो सचो सतगुरु तव्हांखे, ऐं ॾिसो देहदारी जेका गुरु हूंदा आहिनि न, उहा त ॾिसो शरीर छॾे करे हली वेंदा। तव्हां चईंदव गुरु असांखे मुक्ति जो रास्तो ॾेखारींदो, हाणे उहो त हली विया शरीर छॾे करे, तव्हां त हिते ई वेही रहियो, तव्हांखे त हुन राह ॿुधाई न, अधु में ई छॾे छॾी। लेकिन हे परमात्मा सतगुरु असांखे कॾहिं बि अधु में न छॾींदो, छो जो हिन वटि त शरीर ई न आहे त कॾहिं मरदो ई न। त जॾहिं अंत ईंदो हिन सृष्टि जो, तॾहिं असां सभिनि आत्माउनि खे पाण सां गॾु मुक्ति धाम में वठी वेंदो। ॾिसो केॾो ऊचो परमात्मा सतगुरु असांखे पंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए थो। त अगरि असां हाणे न सम्झंदासीं, हुनजे मत ते न हलंदासीं त कॾहिं हलंदासीं? त ॾाढी देरि थी वेंदी न। ऐं हाणे ई समय आहे, पोइ त सृष्टि परिवर्तन थींदी, पोइ स्वर्ग अची वेंदो, पोइ नर्क वरी ईंदो। हीअ सृष्टि चकर खाईंदी रहंदी आहे। जीअं हिन सृष्टि ते हाणे नर्क आहे न, कल्ह स्वर्ग अचण वारो, पोइ वापसि नर्क ईंदो, वापसि स्वर्ग ईंदो, वापसि नर्क। 5000 साल जो खेल हिन सृष्टि ते हलंदो ई रहंदो आहे। अॼु तव्हांजे जीवन में जो बि ॻाल्हि आहे, चाहे सुठी या बुरी, 5000 साल पहिरियों बि ईअं थी हुयो ऐं 5000 साल पोइ बि ईअं ई थींदो। जॾहिं कोई टीवी में मूवी ॾिसंदो आहे न, भई कहिड़ो बि सीन अचे, हाणे उहा मूवी त ठही वई 3 घंटे जी, तव्हां केतिरे बार बि ॾिसो हुन में उहो ई सीन पंहिंजे पंहिंजे समय ते ईंदो न। ईअं हिन सृष्टि ते जेको 5000 साल जो खेल हले थो, भई अॼु सुबुह खां तव्हां जो कयो न, 5000 साल पहिरियों बि ईअं ई कयो हुयो, 5000 साल पोइ बि ईअं ई कंदो। त हिन में छा रोइणो धोइणो, टेंशन करणी? हा, बाक़ी पंहिंजो कमु महिनत करणी आहे,
लेकिन अगर जीवन में असांखे कुझु महिनत सां फल नथो मिले त सम्झो इहो ई ड्रामा में नूंद आहे ऐं इन में ई कुझु भलो आहे। ईअं न सम्झो मूंसां गॾु ईअं थो थिए, न, जेको बि तव्हां सां गॾु थिए थो हिकु त ड्रामा में नूंद आहे, ॿियो असांजे कर्मनि जो हिसाब किताब चुकतो थो थिए, ऐं जेको थिए थो उहो ॾाढो सुठो आहे। कंहिंजे बि असांखे अभ्यास विझणो आहे। ॿुधण में त इहे ॻाल्हियूं ॾाढी सुठियूं लॻंदियूं आहिनि, पोइ चईंदा आहिनि सभी ईअं ॿुधाईंदा आहिनि, लेकिन बाबा चए थो सिर्फ़ु ॿुधो न, इन ॻाल्हियुनि खे नोट करे छॾियो, पोइ इन ॻाल्हियुनि खे वापसि पढ़ो, पोइ पंहिंजे जीवन में हिननि खे कार्य में लॻायो। भई असां चीजूं ॾाढी सुठियूं सुठियूं वठी आयासीं मार्केट मां, घर में वठी करे घर में रखी आहे, अगरि असां हुनखे यूज़ न कंदासीं त के कम जी रही। ईअं ई तव्हां रोज़ु रोज़ु जेके सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधो था, तव्हांजी बुद्धि में त वेही रहियो, लेकिन बुद्धि बि हिकु अलमीरा आहे। हिन में जेकियूं ॻाल्हियूं असां रोज़ु ॿुधूं था न, उन्हनि खे घड़ी घड़ी मन में वीचार करो कि जॾहिं तव्हां ॿुधंदा आहियो न, उन समय ॿुधंदे समय ईअं सोचदा करो कि हीअ ॻाल्हि ॾाढी सुठी आहे, मुंहिंजे जीवन में मां हिनखे कीअं किथे यूज़ करे सघंदी आहियां। उन समय जे माण्हू कोई कुझु ॾिसणु वेंदो आहे न, त सोचंदो आहे, चीज़ुनि खे ॾिसी करे सोचंदो आहे, हा भई हीअ चीज़ ॾाढी सुठी आहे, लेकिन मां घर में हिनखे किथे रखंदमि, कीअं यूज़ कंदमि, त उहो सोचे सम्झे करे पोइ ख़रीददो आहे, ऐं न सुठी लॻंदी त पोइ चेंज कराईंदो। ईअं ई असां जेकी बि सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, चाहे बाबा जी मुरली में ॿुधो था या किथे बि, त हुनखे ॿुधंदे समय सिर्फ़ु सुठो सुठो न चओ, ईअं सोचो कि इहा ॻाल्हि मां पंहिंजे जीवन में मूंखे किथे यूज़ करणी आहे ऐं मां कीअं करे सघंदी आहियां। हिन ॻाल्हि खे नोट करे छॾियो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पोइ हुनजे बारे में वीचार करो कि हा, हिन ॻाल्हि खे मां हिते हिते यूज़ करे सघंदी आहियां, हिन ॻाल्हि खे यूज़ करण सां मुंहिंजे जीवन में अशांति ख़तमु थी सघंदी आहे, दुख ख़तमु थी सघंदो आहे, परेशानियूं ख़तमु थी सघंदियूं आहिनि, विकार ख़तमु थी सघंदा आहिनि। ईअं इन रीति ॻाल्हियुनि खे यूज़ करो, सुठी सुठी ॻाल्हियुनि। अच्छा, मीठे मीठे सिकिरे जे बारे में सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे श्रेष्ठ स्मृति द्वारा सुखमय स्थिति ठाहिण वारा सुख स्वरूप। बाबा चवनि था स्थिति जो आधार हूंदो आहे, भई तव्हांजी स्थिति जो आहे, हाणे तव्हांजी स्थिति मन जी स्थिति थींदी आहे न, उनजो आधार थींदो आहे स्मृति। तव्हां सिर्फ़ु स्मृति स्वरूप ठहो, त स्मृति अचण सां जीअं जहिड़ी स्मृति हूंदी ओड़ी ई स्थिति थी वेंदी। ॾिसो, अगरि तव्हां ख़ुशी जी स्मृति में रहंदव, माण्हुनि जी आदत हूंदी आहे पुराणियूं ॻाल्हियूं सोचण जी। अगरि तव्हां पुराणी ॻाल्हियूं बि ख़ुशी वारी ॻाल्हियूं सोचंदव त तव्हांजी स्थिति छा थी वेंदी, ख़ुशी वारी थी वेंदी न। ऐं तव्हां दुख जी ॻाल्हियुनि खे स्मृति में लाहींदव, सोचंदव मूंसां हुन ईअं कई ईअं चई, त तव्हांजी स्थिति छा थी वेंदी, आत्मा जी दुख जी स्थिति। पोइ तव्हां चईंदव मां अॼु ॾाढी दुखी आहियां, छो आहियां, उन ॾींहुं हुन मूंखे ईअं चई। उन ॾींहुं कहिड़ी सुठी ॻाल्हि बि त थी हूंदी न, उन सुठी ॻाल्हि खे सोचे करे तव्हां ख़ुशि रहो न। छो जो छा थींदो, सभु पुराणी दुख जी ॻाल्हियुनि खे सोचे करे ख़ुदि त दुखी थी वेंदा आहियूं, त उहो वायुमंडल में बि दुख जी वाइब्रेशन फैलंदा आहिनि, त ॿिया माण्हू बि दुखी थी वेंदा आहिनि। त बाबा चए थो संसार में त दुख आहे ई सही, तव्हां पोइ फालतू ॻाल्हियूं सोचे करे दुख खे वधायो छो था। संसार में त दुख ॿियो ई वधणो आहे। त हाणे जीअं माण्हू चवनि कि हाणे थोरे समय खां पहिरियों थोरनि ॾींहंनि ताईं हड़ताल लॻण वारी आहे, त तव्हां छा कंदव, खाइण पीअण जी चीजूं, कम जी चीजूं ख़रीदे रखंदव न। त अॼु बाबा असांखे चवनि था कि दुनिया में ॿियो ई दुख वधण वारो, त असांखे छा करिणो आहे, असांखे मन में ख़ुशी जी ॻाल्हियूं इकठियूं करणियूं।
हुन दुख जे समय बि असांखे मन में ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचूं पुराणियूं त छा थींदो? असांजी ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचण सां हुन दुख जो असरु असां वटि न ईंदो। सम्झो हाणे बारिश थी पए त पतो आहे बाढ़ अचण वारी आहे, पोइ इहे टिको बि ख़राबु थींदो लेकिन पतो आहे ईंदी ख़राबु थींदी त मां उनखे सोचां ई छो? मां पंहिंजी सुविधा अनुसार जो कुझु करिणो आहे करां ऐं बाक़ी सुठी सुठियूं ॻाल्हियूं सोचां। छोकी बाढ़ त ईंदी, पाणी त हली वेंदो, त मां हुन समय दुखी थी करे उनखे छो उन सिचुएशन खे क्रॉस करां? जेकी चीज़ आहे मां हुनजी सुविधा करे रखां ऐं पंहिंजी ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचती रहां, सुठी सुठियूं ॻाल्हियूं, त इन सां माहौल ख़ुशी वारो थी वेंदो, सुख वारो थींदो। ऐं हुन बाढ़ जे समय बि असां दुखी परेशान न थियूं, असां हुनखे सहज रीति हुन समय खे पार करे सघूं। हिन करे बाबा चए थो कि जे दुख में दुखी न थियो, कंहिंखे दुख माण्हू थींदो न कंहिंजो दुख थींदो न, हुन वीचारो वैसे खां ई दुखी आहे, ॿियो हुनखे ॿियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं चईंदा जो हुनखे दुख महसूसु थींदो। हा, हुनखे हाल चाल पुछो, बाक़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं करो ताकी हुनजो मूड चेंज थी वञे, ताकी शक्ति मिले, ताकी हुनखे कुझु सुठो सोचे। उहो बि अहिड़ियूं ॻाल्हियूं असांखे करणियूं खपनि। दुख में दुखी न करो, सुठी ॻाल्हियूं ख़ुदि बि सोचो, हुनखे बि सोचो, ताकी असां सदा सुख स्वरूप बाप जा, सुख जे सागर बाप जा ॿार सदा सुखी रहूं, ख़ुशि रहूं। स्लोगन आहे, समय रूपी खज़ाने खे व्यर्थ सां बचाइण, इहे ई तीव्र पुरुषार्थ जी निशानी। जेको बि असां सुबुह खां हाणे ताईं राति ताईं जेको बि असांखे समय मिले थो न, हिनखे फालतू सोचण, ॻाल्हाइण, फालतू कमु करण में वेस्ट न करो। छोकी हाणे बाबा असांखे स्वर्ग जो वरितो ॾियणु आयो न, त हिन समय खे सुठी रीति यूज़ करो त असां स्वर्ग में ऊच पद पाए सघूं। चओ ओम शांति। बाबा खे यादि करो।